मां न अची सघंदुमि सेठ, डॉक्टर सां अपॉइंटमेंट आहे मुंहिंजी। तव्हां पेमेंट ख़ाली जीपे करे छॾियो न, महिरबानी। भाऊ न सुभाणे न थींदो भाई, अॼु ई कयो न यार। ओ भाऊ छा आहे? छुट्टा अथव? छुट्टा कोन्हनि भाई, कोन्हनि छुट्टा। तव्हां माल असां वठो था न, त माल वठो था त पाण पायो, दान कयो, विकिणो, असांखे छा करिणो आहे? भाऊ कोन्हनि छुट्टा, मन पैसा ई कोन्हनि। भाऊ मूंखे पैसा न खपनि। हिते हो मसालो डोसो किथां मिलंदो? अरे बाबा, हिते असांजी दुनिया दुखी लॻी पई आहे, तूं हुन में मसाला थो विझे। पुछेसि साम्हूं खां पुछेसि। ॾिसो, तव्हां पहिरियों बिल क्लियर कयो न आहे, ॿियो माल तव्हां मूंखां घुराए छॾियो आहे, असां माना किथां हलूं? हे छा थो खणे? मां कचिरो पियो फिटी कयां। त मुंहिंजे मथां फिटी खणे कचड़ा? मां तव्हांजे पोयां पियो फिटी कयां, तव्हां विच में आहियो कचिरे जे। सेठ, मां तव्हांखे सुबुह बि फ़ोन कई आहे। भाऊ साम्हूं डोसे वारो आहे। खा न भाई पोइ वञी। पर हुन वटि डोसो न आहे। मां ठाहे ॾियां पोइ। भाऊ तव्हांखे ईंदो अथव ठाहिणु? अरे छो दुखी कयो अथव? मथे जो सूर, हिते परेशानियूं लॻियूं पियूं आहिनि। कंहिं लॉन्च कयो आहे तोखे? भाऊ तव्हांजी गाॾी साम्हूं बीठी आहे। पोइ तोखे बीहणो थी गाॾीअ जी जॻह ते। अरे खणी वञनि था टोल वारा। खणी वञनि न खपे, मूंखे गाॾी खपे ई न, पंधु वेंदुमि मां। ॿुधो न सेठ, यार हे त भलाई जो ज़मानो ई न आहे। न कर न भाई, छो लॻी थी तोखे मुंहिंजी भलाई करणी अॼु? तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, मूंखे 5000 मोकिले छॾियो ख़ाली। भाऊ तूं कमु कर, हिते नाश्ते वारो थी सेंड चाढ़ो, पैसा मां थो ॾियां तोखे। जेको खपई खा, मथो न खा मुंहिंजो। न हिते काशेमल मिठाई वारो किथे आहे? तूं मन दिमाग़ खां सफ़ा वियल आहियां। पहिरियों छा थो चएं, पोइ छा थो चएं, पाण सम्झ में अचई थो मां छा थो ॻाल्हायां? भाऊ मूंखे बुख लॻी आहे, पर मिठाई बि वठणु वञिणो आहे न। दुनिया खे पैसा ॾियो था न तव्हां, पोइ असां कहिड़ो गुनाह कयो आहे? तव्हां फ़ोन कटियो यार, जाम मथे में सूर थो पए, असां पढ़ाई था कयूं साम्हूं। फ़ोन वापसि कर। ग्राहकनि जा फ़ोन था कटियो। अरे काॾे हली वियव? हिते ऑटो किथां मिलंदो? 20 मिंट।